ألا بذكر الله تطمئن القلوب. औज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम, बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। कुरान करीम के हिफ्ज़ करण फ़र्ज़ किफ़ाया आहे। ऐं सहाबा, ताबईन, उलमान रज़ी अल्लाह ताला अन्हुम अजमईन जी सुन्नत आहे। ऐं हिन जा फ़ज़ाइल ॻणप खां घणा आहिनि। तरगीब जे लाइ हिते 3 फ़ज़ाइल ॾिजनि था। हज़रत अबू हुरैरा रज़ी अल्लाह ताला अन्हु खां रिवायत आहे त नबी करीम सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम जन इरशाद फरमायो त क़ुरान वारो क़यामत जे ॾींहुं ईंदो त क़ुरान अर्ज़ु कंदो, ए मुंहिंजा रब अज़ वजल, हिन खे खिलियत अता फरमाए, त उन शख़्स खे करामत जो ताज पारायो वेंदो। क़ुरान वरी अर्ज़ु कंदो, ए मुंहिंजा रब अज़ वजल, अञा ज़्यादा कर, त उन खे बुज़ुर्गीअ जो हुलो पारायो वेंदो। वरी अर्ज़ु कंदो, ए मुंहिंजा रब अज़ वजल, हिन सां राज़ी थी वञ, अल्लाह पाक उन सां राज़ी थी वेंदो। पोइ उन शख़्स खे चयो वेंदो, पढ़ंदो वञ ऐं दर्जात ते चढ़ंदो वञ, ऐं हर आयत ते हिक नेकी ज़्यादा कई वेंदी। नंबर 2, हज़रत अब्दुल्ला बिन उमर रज़ी अल्लाह ताला अन्हु खां रिवायत आहे त रसूल करीम सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम जन इरशाद फरमायो, साहिब क़ुरान खे हुकुम थींदो त पढ़ंदो वञ ऐं दर्जात ते चढ़ंदो वञ ऐं आहिस्ते आहिस्ते पढ़, जीअं हिन खे दुनिया में आहिस्ते आहिस्ते पढ़ंदो वञे, जो तुंहिंजो मक़ाम उन आख़िरी आयत जे वेझो आहे जंहिंखे तूं पढ़ंदे। हिन हदीस पाक जो हासिल ई आहे त हर आयत ते हिकु हिकु दर्जो जन्नत में उन जो बुलंद थींदो वेंदो, ऐं जंहिं वटि जेतिरे क़दुरु आयतूं हूंदियूं उन ई क़दुरु उनखे दर्जात मिलंदा। नंबर 3, हज़रत अबू हुरैरा रज़ी अल्लाह ताला अन्हु खां रिवायत आहे त नबी करीम सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम जन इरशाद फरमायो, जिन जो ख़ुलासो ही आहे त हाफ़िज़ क़ुरान अगर रात जो तिलावत कंदो त उन जो मिसाल ईअं आहे जीअं तोशा दान हुजे जंहिंमें मुश्क भरियल हुजे ऐं उन जी ख़ुशबू तमामु घरनि में महके, ऐं जेकी राति जो सुम्ही रहिया आहिनि ऐं क़ुरान उन्हनि जे सीने में आहे त उन जी मिसाल उन तोशा दान जे मानंद आहे जंहिंमें मुश्क हुजे ऐं उन जो मुंहुं ॿधल हुजे। ही क़ुरान मजीद हिफ्ज़ करण जा फ़ज़ाइल आहिनि, लिहाज़ा जंहिं मुस्लमान खां थी सघे क़ुरान मजीद हिफ्ज़ करे, उन जे फ़ज़ाइलनि खे हासिल करण जी कोशिशि करे, ऐं जिन हिफ्ज़ कयो आहे उन्हनि खे घुर्जे त उहे उन खे रोज़ानो यादि कंदा रहनि ताकि विसरी न वञे। आला हज़रत इमाम अहमद रज़ा ख़ान रहमहुल्लाह हिकु हदीस जी वज़ाहत कंदे फ़रमाइनि था त जहिड़ीअ तरह ॿधल उठ छॾाइण जी कंदा आहिनि, ऐं अगरि उन्हनि जी हिफ़ाज़त ऐं एहतियात न कयो वञे त छॾाइजी वेंदा, उनखां वधीक क़ुरान पाक जी कैफ़ियत आहे। अगरि उनखे यादि न कंदा रहंदव त उहो तव्हांजे सीननि मां निकिरी वेंदो। बसि अव्हांखे घुर्जे त उन जो हर वक़्तु ख़्यालु रखो ऐं यादि कंदा रहो, इन दौलत बेनिहायत खे हथनि मां न वञणु ॾियो। अहिड़ीअ ई तरह हिकु ॿी हदीस जी वज़ाहत कंदे फ़रमाइनि था त ए क़ुरान वारो, क़ुरान खे तकियो न बणायो जो पढ़ी यादि करे छॾे ॾिनव, वरी निगाह खणी न ॾिठव, बल्कि ॾींहं राति जी घड़ियुनि में उनखे पढ़ंदा रहो जीअं उनखे पढ़ण जो हक़ु आहे, ऐं उनखे ज़ाहिर करे पाण पढ़ो, ॿियनि खे पढ़ायो, यादि करायो, उन जे पढ़ण यादि करण जी तरगीब ॾियो, न ही त जेको पढ़ी ऐं ख़ुदा उनखे हिफ्ज़ जी तौफ़ीक़ ॾे त उनखे रोकियो ऐं मना करियो। वरी फरमाइनि था त उनखां वधीक नादान केरु हूंदो जंहिंखे ख़ुदा अहिड़ी हिमत बख़्शी जो हू क़ुरान पाक हिफ्ज़ करे ऐं उहो उनखे पंहिंजे हथनि सां विञाए छॾे। अगरि उन जो क़दुरु ॼाणे ऐं उन जो सवाब ऐं दर्जा उन ते मौजूद हुजनि ऐं उन ते वाक़िफ़ हुजे ऐं उनखे दिलो जान खां बि वधीक अज़ीज़ रखे। जॾहिं बि क़ुरान पाक जी तिलावत कई वञे त उनखां पहिरीं हिन अदबनि ऐं शरई हुकुमनि खे लिहाज़ में रखियो वञे। नंबर 1,
क़ुरान पाक ॾिसी पढ़णु ज़ुबानी पढ़ण खां अफ़ज़ल आहे। जो ॾिसी पढ़णु, हथ सां छुअणु इहे सभु शयूं इबादत आहिनि। नंबर 2, मुस्तहब ही आहे त बावज़ू क़िबला तरफ़ मुंहुं करे सुठा कपिड़ा पाए तिलावत करे। शुरूअ में अऊज़ बिल्लाह पढ़णु सुनत आहे ऐं सूरत जे इब्तिदा में बिस्मिल्लाह पढ़णु सुनत आहे, वरना मुस्तहब। नंबर 3, क़ुरान पाक खे निहायत सुठे आवाज़ में पढ़णु घुरिजे ऐं अगरि पढ़ण वारे जो आवाज़ सुठो न हुजे त सुठे आवाज़ ठाहिण जी कोशिश करे। लहजे सां पढ़े त जीअं हरूफ में कमी बेशी न थी वञे, जीअं ॻाइण वारा कंदा आहिनि। ही नाजाइज़ आहे, बल्कि पढ़ण में तजवीद जे क़ाइदनि खे मद्देनज़र रखे। नंबर 4, सुम्ही क़ुरान पढ़ण में कोई हर्ज नाहे जॾहिं त पेर समेटियल हुजनि ऐं मुंहुं खुलियल हुजे। ईअं ई हलंदे कम कंदे हालत में बि तिलावत जाइज़ आहे, जेतोणीकि दिलि न हटे, वरना मकरूह आहे। नंबर 5, जॾहिं क़ुरान मजीद ख़तम थिए त 3 भेरा कुल हुवल्लाहु अहद पढ़णु बहितर आहे, अगरचे तरावी में हुजे। अगरि फ़र्ज़ निमाज़ में ख़तम करे त 1 भेरे खां वधीक न पढ़े। नंबर 6, मुस्लमाननि में ही दस्तूर आहे त क़ुरान पाक पढ़ण वक़्तु अगरि उथी वेंदा आहिनि त उनखे बंदि करे वेंदा आहिनि, उनखे खुलियल न आहिनि छॾींदा। ही अदब जी ॻाल्हि आहे, मगर बाज़ माण्हुनि में ही मशहूरु आहे त अगरि खुलियल छॾे ॾिनो त शैतान पढ़ंदा। इन जी का बि असुल हक़ीक़त न आहे। मुमकिन आहे त ॿारनि खे अदब जे तरफ़ तवजो ॾियारण जे लाइ हीअ ॻाल्हि ठाही वई हुजे। नंबर 7, जॾहिं बुलंद आवाज़ सां क़ुरान मजीद पढ़ियो वञे त तमामु हाज़रीन ते ॿुधणु फ़र्ज़ आहे, जीअं त उहो मजमूए क़ुरान मजीद ॿुधण जे गर्ज़ सां हाज़िर हुजे, वरना हिक जो ॿुधणु काफ़ी आहे, अगरचे बाक़ी पंहिंजे कमनि में मसरूफ़ हुजनि। नंबर 8, मजमूए में सभु माण्हू आवाज़ सां पढ़नि इहो हराम आहे। अगरि चंद शख़्स पढ़ण वारा हुजनि त हुकुम आहे त आहिस्ते पढ़नि। नंबर 9, बाज़ारुनि में जिते माण्हू कमनि में मशगूल हुजनि उते बुलंद आवाज़ सां पढ़णु नाजाइज़ आहे। माण्हू अगरि न ॿुधंदा त गुनाह पढ़ण वारे ते थींदो। अगरचे कम में मशगूल हुजण खां पहिरीं उन पढ़णु शुरू कयो हो ऐं अगरि जे उहा जाइ कम करण जे लाइ मुक़ररु न हुजे त जे हिन पहिरियां पढ़णु शुरू कयो ऐं माण्हू नथा ॿुधनि त माण्हुनि ते गुनाह, ऐं अगरि कम शुरू करण खां बाद में उन पढ़णु शुरू कयो त उन ते गुनाह आहे। नंबर 10, जेको शख़्स ग़लति पढ़े त ॿुधाइण वारे ते वाजिब आहे त उनखे ॿुधाए, बशर्ते के ॿुधाइण जी वजह सां कीनो ऐं हसद पैदा न थिए। अहिड़ीअ ई तरह अगरि कंहिंजो मुसहफ़ शरीफ़ कंहिं वटि चंद ॾींहंनि जे लाइ आहे, अगरि उन में किताबत जी ग़लती ॾिसे त उनखे ॿुधाइण वाजिब आहे। सल्लू अलल हबीब सल्लल्लाहु अला मुहम्मद सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम।